जी इम्तिहान हलन पिया स्कूल में जैमें असो स्कूल नगर असांखे सेंटर हुयो उन सेंटर में साईं इशफाक साहब पाण खुद आयो तकरीबन वर्किंग कमेटी जा उस्ताद भी हुआ हुते तकरीबन 15-16 उस्ताद हुआ उहे गवाह आहिनि हिन वक़्तु उहे बि ज़िंदा आहिनि ऐं उन उस्तादनि जे अॻियां साईं इशफाक खे सॼे माना असां जेके मेंबर उस्ताद हुया उन्हनि सभिनि जो चंदो गॾियल करे साईंअ खे ॾिनोसीं साईंअ खां घुर कईसीं साईं असांखे तव्हां रसीद ॾियो साईं वारनि चयो बाबा असां तव्हांखे रसीद ॾिनासीं उन जे लाइ साईं नसरुल्ला हुयो सोलंकी साहिबु साईं नियाज़ हुयो साईं मुख़्तार अहमद जेको आहे लाशारी साहिबु हुयो साईं मोहम्मद मुसा बिरोही हुयो जंहिंमें अमजद हुयो तक़रीबन 15-16 उस्ताद हुया जो उन्हनि जे मौजूदगी में असां उनखे चंदो ॾिनो आहे साबिक़ा सदर जी सर ज़िले सदर इशफाक धामरा इशफाक अहमद धामरा साहिब खे ख़ुदि पंहिंजे हथनि सां असां उनखे चंदो ॾेई छॾियो आहे ऐं हिन टाइम ते असांजा नाला आहिनि ई कोन छो छाजे करे आख़िरकार असां कहिड़ो गुनाह हुनजो कयो आहे छो जो असां मेंबर आहियूं अॻु में बीठल हुयासीं ॼाणे वाणे असांजी मेंबरशिप उन्हनि ख़तमु कई आहे वोट त दाख़िल ई न आहे न सोहेल खोसो हिकु दफ़ो हिकु बेएसी जे करे असां अॻु में एहतजाज कंदा हुआसीं चवंदा हुआसीं त बाबा हाणे असांखे ऑर्डर मिली वेंदा वरी बाद में असां करे प्रेस क्लब खे न ॾिसंदासीं लेकिन अॼु ही बेस बि ऐं जेको आहे जेका इलीगल हिकु ॿिए सां तरीक़े सां हिकु जेका इलेक्शन कई पंहिंजी मजबूरी तौर ते मूंखे हिते अचिणो पियो प्रेस क्लब जे जेको आहे अॻियां एहतजाज करिणो पियो उहा ईअं त 200-250 दोस्त जेके नवां हुया ऐं IB जेके बि बैच थी आहे उनखे रिप्रेज़ेंट कयां थो सोहेल खोसो तव्हां सभु दोस्त जेके मूंखे सुञाणंदो लाड़काने ज़िले में तव्हांखे ॿुधाईंदो हलां त 200-250 असां दोस्त जेके नवां हुनजो IDU बि खुलियल आहिनि तालके ते सिटी ते असां हुनजा वोट रजिस्टर्ड कराया उनखां असां डोनेशन बि वरितीसीं लेकिन हिननि जेके पाण खे हाणे बि उहिदनि ते न आहे वोट बि ॾिठोसीं लेकिन पाण खे चवनि पिया असां जेको आहे त नाम निहार आहियूं असां अञा त स्टिल असां उहिदेदार आहियूं हुननि छा कयो मर्कज़ ते वञी करे असां नाला कटराए छॾियनि मां त न पियो बीहां तव्हां ड्रिजो छाजे लाइ था मूंखे तव्हां खिल थी अचे तव्हां ड्रिजो चओ था मां एज़ अ वोटर एज़ अ वर्कर मां वोट पियो कयां उनखे पियो कयां जेको कंहिं कमु सुठो कयो आहे तालके ते सिटी ते लेकिन असां नवनि जा तव्हां वोट वॾी ॻाल्हि आहे वॾो शेमफुल एक्ट आहे तव्हांखे त खपे त असां नौजवान असांखे जेको सपोर्ट कयो तव्हां चओ त बाबा 3 साल ताईं नवां को बि जेको आहे त उहिदनि ते नथा बीह सघनि चलो असां एक्सेप्ट कयोसीं लेकिन असां 200-250 जेके नवां दोस्त यादि एज़ असां वर्कर वोटर असां जेको आहे त इलेक्शन में पंहिंजो वोट सुठे कंहिं माण्हू खे ॾियूं ठीकु आहे कंहिं सुठे हिकु उस्ताद खे ॾियूं लेकिन हिते ख़बर न आहे अलाए काॾों जेको आहे त अंदरूनी लिस्ट गाइब थी वई ऐं मूंखे खिल थी अचे हिननि तां इहा स्थिति थी तव्हां इलेक्शन था चओ आहे त पहिरियां तव्हां गोदा ॾियूं अची करे बाबा वञी जीअं को फ़क़ीर हूंदो आहे पिनंदो असां 10 रुपया ॾींदा आहियूं तव्हांखे गोदा ॿिन्हिनि खे ॾेई छॾियो ॻाल्हि ख़तमु खणो आहे बसि ॻाल्हि ख़तमु बाक़ी 200-250 तव्हां हीअं असांजा वोट जेको आहे ख़ारिज करे छॾिया ॾाढो ॾुख जो दिली थो रहे ऐं असां उन्हनि खां पैसा उन उस्ताद ने केरु चयो उहो त चवंदा हे पैसा खाई विया वरी इहो करेक्टर असिग्नेशन त बाबा सोहेल खोसे पैसा खाधा बाबा पैसा असां ॾिनासीं जमो करायासीं डोनेशन बि हाणे उहो असांजा वोट दाख़िल ईंदा आहिनि जेको आहे त छा चए बसि हाणे हाई कोर्ट खे असां जेको आहे त चवंदा आहियूं गुज़ारिश था कयूं त बाबा नोटिस वरिते इहो ॿीहर हिन ते जेको आहे त हिकु सुठे नमूने कॉमेडी ठही वञे ऐं ॿीहर जेके असांजा जेको आहे त वोट असांजा जेको आहे त रजिस्टर कया अञा बाद में इलेक्शन ते बाक़ी जेके इहे चवनि था बाबा चओ त असां तव्हांखे असां उहिदा ॾियूं था गुज़ारिश कंदुमि बाबा तव्हां एक्टिव थियो तव्हां ॿाहिरि अचो इहे जेके तव्हां ॾे अचनि था तव्हां हिननि खां सवाल कयो तव्हां वोट हुनखे ॾियो मां नालो कंहिंजो बि न खणंदुमि न मां को ग्रुपबंदी कंदुमि ठीकु आहे तव्हां हुनखे ॾियो जेको तव्हांजो कमु करे ऐं जेको तव्हांखे फ़ाइदो ॾे ऐं जेको अॻिते चवे त बाबा मां तव्हांजे लाइ हर दम हर काल ते तव्हां ते अॻियां हाज़िर हूंदुमि अॻे जेके मसइला जा केर बि असां ॾे न आयो ऐं उहे जेके दोस्त आहिनि जेके असां हाणे बि घर बीठा आहिनि पर रही ॻाल्हि मां इहो आख़िर में चवंदुमि त वोटर हुया न कंहिं उहिदे ते बीठा न कुझु को हुयो सिस्टम लेकिन त असांजा वोट जेको आहे त ख़ारिज करे असां नई जेका IBR जी बेचा त हुनखे मैसेज ॾिनो तव्हां इहो मैसेज ॾिनो त हीअ असां जेको आहे त सिलेक्टेड इलेक्शन असां ईअं ई कंदा आहियूं ॿियो कुझु बि न आहे अच्छा हिकिड़ो सवाल सोहेल साहिबु ॿुधण में पियो अचे त 13 तारीख़ ते 13 जनवरी ते जेको साबिक़ा ज़िले सदर आहे इशफाक धामरा ॿुधूं पिया त का उनजो मुदो पूरो पियो थिए छा तड़तकड़ में जेका इलेक्शन थिए पई छा इहा इन हवाले सां बि तड़तकड़ में थिए पई या को ॿियो को मसइलो आहे छा दोस्त वॾियूं ॻाल्हियूं पिया कनि उहो बाबा पैसा ॾिना त वाट्स एवर पर वरी बि आया आहिनि त जेको आहे त इन जे करे तकड़ इन करे वोट बि दाख़िल न थिया त साॻा असां करे अची बीह रहूं हिते ऐं लॻो पियो आहे त बाबा टाइम मथां एक्शन वठनि पर इहो ई आहे त बसि खिलण थो हिननि जे मथां पहिरियां तव्हां चओ असां ईअं तव्हांखे माफ़ु करे छॾियूं ऐं तव्हांखे उहिदा झोलनि में असां ॾेई छॾियूं ॻाल्हि असां त हाणे लड़ी अचूं असां तव्हां बि असां न चओ आहे बाक़ी महिरबानी करे इलेक्शन करायो सुठे नमूने सां मर्द थी विढ़ो ऐं जो खटे वञो को मसइलो ई कोन्हे न उस्तादनि खे पंहिंजो आइनी हक़ ॾियो सर्विस स्ट्रक्चर वठी ॾियो अलाए केतिरा मसइला आहिनि हाँ सही सही मोहतरम अरबाब अली भुट्टो साहब सर असांजी सिटी में टोटल 400 वोट दाख़िल ईंदा आहिनि जेके असांजा पक्का वोट आहिनि
उहे असां वोट दाख़िल न कया आहिनि हिननि जेको आहे सो इहो सिलेक्शन कई आहे टोटल सर इहा सिलेक्शन हिन सिलेक्शन खे असां मंज़ूर नथा कयूं महिरबानी करे हिकिड़ो आईनी इलेक्शन कमेटी जोड़ी वञे उन तहत इलेक्शन कराई वञे महिरबानी सर वॾी महिरबानी थैंक यू सो मच